إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له، وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، فإن خير الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، وكل محدثة بدعة، وكل بدعة ضلالة، وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب. أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد. قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ. بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج. والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج. وبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد: أعوذ بالله من الشيطان الرجيم. والذين إذا فعلوا فاحشة أو ظلموا أنفسهم ذكروا الله فاستغفروا لذنوبهم ولم يغفروا الذنوب إلا الله ولم يصروا على ما فعلوا وهم يعلمون. हर किस्म जी हमदे सना वॾाई ने वाखाण उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लो जे लाइक़ ने सज़ावार आहे, जेको अल्लाह कुल कायनात जो तन्हा ख़ालिक, ज़मीन ने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, खुसूसन आखिर नबी जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे न जुमे जे अंदर खुतबे जो उन्वान है तौबा ने इस्तिग़फ़ार जा फ़ायदा। पाण इंसान आहियूं अने इंसान जी हिकिड़ी इहा ख़ासियत है, आदत है, जे इंसान वटा भुल थी वञे थी। इंसान खताऊं करे तो, इंसान भुलूं करे तो, इंसान मासूम ना आहे। पाण जेतिरा पण आहियूं बड़े गुनहगार आहियूं। पाण कंहिंजे के गुनाह मथां अल्लाह रब्बुल आलमीन पर्दो विझी छॾियईं, कंहिंजा गुनाह ज़ाहिर आहिनि, पर पाण खे ख़बर आहे जे पाण केतिरा गुनहगार आहियूं। गुनाह थी वञे ये इंसान की हिकिड़ी मजबूरी है, इंसान की हिकिड़ी ख़ासियत है। पण
इंसान वटा भुल थिए, खता थिए, ग़लती थिए, तंहिं पुठियां इंसान खे पूरो पियो खपे। ग़लतीअ खां बाद भुल थी वञे तंहिं पुठियां इंसान खे माफ़ी मंगणी खपे। माफ़ कंदड़ अल्लाह रब्बुल आलमीन है। वॾे वॾे गुनाहनि खे अल्लाह ताला माफ़ करे छॾे थो। पाण दुनिया वारा एतिरा तंग दिल आहियूं जे कंहिं पण पंहिंजे भाउ जी हिकिड़ी मामूली भुल ने ग़लती माफ़ करे लाइ करे तयार न आहियूं। पर अल्लाह उहो है जे बानो जहिड़ो उन वटि हली में अचे थो तर अल्लाह ई नथो पुछे केतिरा गुनाह कए है। अल्लाह ई पण नथो पुछे जे एतिरा गुनाह कुला कए है। बानो जहिड़ पण अल्लाह वटि हली में अचे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे माफ़ी ॾियण लाइ करे तयार है। बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन त एतिरी सुधी चए थो कि मुंहिंजो बानो मूं वटि हिकिड़ी बैथ अचे थो त आउं हिकिड़ी ॿांह भरे न अचां थो। मुंहिंजो बानो मूं वटि जेकॾहिं विख खणी में अचे थो त आउं मुंहिंजे बाने वटि दौड़ी में अचां थो। अल्लाह रब्बुल आलमीन हमेशा तयार है। देर न वस्तु जी है जे पाण पिंड अचे लाइ करे तयार थी। गुनाह जेको आई इंसान वटा थी त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कुल्लु बनी आदम ख़त्ताउन। आदम जी जेतिरी पण औलाद है, इंसान जेकी पण रहा, ई मरे गुनहगार आहिनि। रुगो गुनहगार न, ख़त्ताउन। ख़त्ताउन चावा जे वॾा गुनहगार आहिनि। घणा घणा गुनाह करे छॾियो आहियूं। पण फरमायो वख़ैरुल ख़त्ताईन अत-तव्वाबून। गुनहगार मां बेहतर गुनहगार, खासो गुनहगार उहो है जेको तौबा करे लाए। अल्लाह रब्बुल आलमीन वटि अची करे हथ फैलाए जो मुंहिंजा रब आउं गुनहगार आहियां, गुनाह थी विया, ग़लतियूं थी वियूं, भुलूं थी वियूं, पण तोखां सिवा ॿियो को माफ़ कंदड़ न आहे, तो माफ़ करे छॾ। हिकिड़ी हदीस में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बानो अल्लाह रब्बुल आलमीन वटि गुनाह जी माफ़ी मंगे लाइ करे अचे थो, तेरा अल्लाह के चए तो मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर। त अल्लाह ताला चए तो न्यारो हिन बाने के इन गुनाह कई अने पोइ इनखे इहा पण ख़बर आहे कि गुनाह के कोक माफ़ कंदड़ आहे, तंहिं लाइ करे मूं वटि माफ़ी मंगण आयो आहे, मूं हिनखे माफ़ कयो। इंसान ऊज इंसान वरी गुनाह करे थो, वरी गुनाह करे वरी ॿेसरा अचे थो, वरी चए थो मुंहिंजा रब मूंखे माफ़ कर। अल्लाह वरी चए थो हिन बाने खे ख़बर है कि गुनाह मूं वटां थियो त माफ़ कंदड़ अल्लाह ताला वरी मूं वटि हली आयो आहे ऐं हुनखे वरी माफ़ कयां थो। ऊज इंसान वरी टे भेरा गुनाह करे थो, टे भेरा हली करे अल्लाह ताला वटि अचे थो मुंहिंजा रब मूं वटां गुनाह थी वियो, वरी अल्लाह खे सॾ करे थो। अल्लाह चए थो मुंहिंजो बानो वरी मूं वटि हली आयो है, गुनाह थी वियो है अने वरी मूं वटां माफ़ी मंगण आयो है त हिनखे आउं माफ़ कयां थो। ऊज इंसान चौथे भेरा गुनाह करे थो, वरी अल्लाह ताला वटि हली में अचे थो, अल्लाह रब्बुल आलमीन वरी उनखे माफ़ करे छॾे थो। अल्लाह कॾहिं नथो चए जे तो एतिरा गुनाह खुला कए। अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ी ॾियण लाइ करे तयार है। पाण जेको राति में ॾींहुं गुनाह कयूं पिया, इन में पाण लाइ करे रस्तो हिकिड़ो हुजे जे अल्लाह ताला वटि अची करे पाण तौबा कयूं, गुनाह जी माफ़ी मंगूं। गुनाह जी जेको पाण माफ़ी मंगूं था, तौबा कयूं था, तंहिं करे घणियूं शर्तूं आहिनि कि तौबा में ही वस्तु हुअणियूं खपे, पर मेन टे शर्तूं आहिनि। कोई इंसान जेकॾहिं पिंड जी गुनाह जी माफ़ी मंगण चाहे थो, कोई इंसान चाहे थो कि आउं मुंहिंजा गुनाह माफ़ करायां त अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे माफ़ कंदो। तंहिं लाइ करे टे शर्तूं आहिनि। पहली शर्त ई है जे इंसान जेको गुनाह करे पियो उन गुनाह मां हथ कढी लाए। जेका पण गुनाह करे पियो, कूड़ करे पियो कूड़े मां हथ कढी लाए, गिला गीबत करे पियो उन मां हथ कढी लाए, हराम खाए पियो उन में जा हथ कढी लाए, चोरई करे पियो चोरईअ मां हथ कढी लाए, ज़िना बदकारी करे पियो इन मां जेको पण गुनाह आहे उन गुनाह मां उन ई टाणे हथ कढी लाए। ॿिए नंबर मथे ये जेकी पण गुनाह इंसान वटा थी विया, इन मथे इंसान शर्मिंदा थिए, इन मथे इंसान अफ़सोस करे जे मूं वटां गुनाह जेको थिया खोटा थिया, मूंखे न कया खपे, इंसान खे अफ़सोस थिए। अने टई जेको शर्त है वो ई है जे इंसान ई पक्को ने सच्चो इरादो करे जे इंशाअल्लाह ही गुनाह हाणे आउं ॿिए खे रखी न कंदुसि,
हिकिड़ो इंसान जॾहिं ई 3 शर्तूं खणी अल्लाह रब्बुल आलमीन वटि हाज़िर थिए थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे पहली इनाम इहो ॾिए थो। अल्लाह ताला फरमाए इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। अहिड़ा इंसान जेको सच्ची तौबा करे लाई, अहिड़ा इंसान जेको ईमान वारा बनी वञे, अहिड़ा इंसान जेको नेक ने साले अमल कई, अल्लाह फरमाए तो इन गुनाह के असीं नेकी में बदलाए छॾियूं था। अल्लाह अकबर, अल्लाह केतिरो गफूर है। इन इंसान जंहिं सच्ची तौबा कई, दुनिया में गुनाह कया गुनाह कया गुनाह कया जंहिंजो को पण हिसाब में छेड़ो न आहे, अल्लाह फरमाए इन्हीं जा ई मड़े गुनाह असीं नेकी में बदलाए छॾियूं था। उहो मड़े गुनाह नेकियूं थी वञे था। किन इंसान लाइ करे? उन इंसान लाइ करे जेको इंसान सच्ची तौबा करे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो सहाबी अचे थो ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला केतिरो माफ़ कंदड़ है, पूछे तो अल्लाह ताला केतिरो माफ़ कंदड़ है? अल्लाह रब्बुल आलमीन घणो माफ़ कंदड़ है। जे इंसान एतिरा गुनाह कए में, एतिरा गुनाह कए में, एतिरा गुनाह कए में, जंहिंजो को हिसाब नाहे, जंहिंजो को छेड़ो नाहे, जंहिंजी को इंतिहा नाहे, एतिरा गुनाह कए में त अल्लाह उनखे माफ़ करे छॾींदो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह उनखे पण माफ़ करे छॾींदो। तो वो माफ़ की न कंदो, उन जेकॾहिं सच्ची तौबा कएं, गुनाह मां हथ कढी लाथे त पुठला इन इंसान जेकी पण गुनाह कयईं ई मड़े गुनाह नीकियूं बनी वेंदा। उन गुनाह मथे अज़ाब न, उन गुनाह मथे इंसान के सवाब चुणंदो। पर उन इंसान के जंहिं सच्ची तौबा कई, उहो साहबी रवानो थियो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चवंदो। साहबा किराम चए था जैसे असांजी लीक पुगी तैसे अल्लाहु अकबर चवंदो वेंदो। अल्लाह केतिरो वॾो आहे जे गुनहगार इंसान जे गुनाह के खाली माफ़ नथो करे, बल्कि उन इंसान जे गुनाह मथे अल्लाह रब्बुल आलमीन नेकी लिखी छॾे थो, जेको इंसान सच्ची तौबा कई था। ॿियो फ़ाइदो इंसान खे नसीब थिए थो जे जेको पण इंसान तौबा में इस्तिग़फ़ार करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उनखे दुनिया जो नेमतूं ॾे। उन इंसान के अल्लाह ताला दुनिया जो नेमतूं नसीब करे थो। दुनिया जो नेमतूं कीअं? दुनिया जो नेमतूं ईअं अल्लाह रब्बुल आलमीन नसीब करे थो जे अल्लाह ताला उनजे माल में, अल्लाह ताला उनजी मिल्कत में, अल्लाह रब्बुल आलमीन उनजी दौलत में अल्लाह ताला बरकतूं ॾे थो। अल्लाह ताला दुनिया जे अंदर जेको पैगंबर नबी हलाए, उन नबी पैगंबर अची करे उनजी कौम खे जेको दावतूं ॾिनो, नूह अलैहिस्सलाम के न्यारियो। नूह अलैहिस्सलाम मिणी कथा पहिरीं अची करे उनजी कौम खे दावत ॾिए था तौहीद जी, इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं वारिए था। पोइ कौम के जेको ॻाल्हि नसी था उन मां हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई फ़क़ुल तुस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा। जे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन वटि अची करे सच्ची तौबा कयो, इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह रब्बुल आलमीन आजा गुनाह माफ़ करे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन गफूर रहीम है। अल्लाह ताला रुगो गुनाह माफ़ की न कंदो, बल्कि अल्लाह ताला पूरो कंदो वयुमदिदकुम बिअमवालिन व बनीन। अल्लाह रब्बुल आलमीन आजे माल में, अल्लाह रब्बुल आलमीन आजी औलाद में अल्लाह ताला बरकत ॾींदो। अल्लाह ताला आजे माल में अने अल्लाह रब्बुल आलमीन आजे औलाद में बरकत ॾींदो। वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा। अल्लाह रब्बुल आलमीन ॿियो को कंदो, अल्लाह ताला आने खेतरे में, आने वाड़ी में अल्लाह रब्बुल आलमीन बरकतूं ॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन आजी नहरें के जारी करे छॾींदो। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन जेकॾहिं इंसान तौबा ने इस्तिग़फ़ार करे तो त खाली आखिरत में न, बल्कि दुनिया जे अंदर पण अल्लाह रब्बुल आलमीन इंसान के घणियूं नेमतूं ॾे थो। उन्हीं में हिकिड़ी नेमत इहो हुई थी जे अल्लाह रब्बुल आलमीन इंसान मथे रहमती ने बरकत ईअं वसाए थो। युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा। नूह अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे चए ऐं जेकॾहिं तौबा ने इस्तिग़फ़ार कंदा, अल्लाह रब्बुल आलमीन आ मथे मींहुं वसाईंदो। उन मींहुं जी पांखे ज़रूरत है, उन मींहुं जा पां मोहताज आहियूं, उन मींहुं जे पां इंतज़ार में आहियूं। जेकॾहिं उहो मींहुं खपे थो त इंसान अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं अची करे तौबा इस्तिग़फ़ार करे। ॻाल्हि में को वाक़ियो है फुज़ैल बिन अयाद रहमतुल्लाह अलैह जो।
वो बयान कई था। हिकिड़े फेरा मस्जिद में वेठो होसि, हिकिड़े फेरा मस्जिद में वेठो होसि, ॾोकार पई वियो, वरसाद न ते थई, माण्हू मींहं नमाज़ पढ़िया, मींहुं न वठो, माण्हू अल्लाह वटां दुआऊं घुरिया, मींहुं न वठो, मींहं मां माण्हू सोच पले छॾियो। फरमायो हिकिड़े फेरा राति जो मस्जिद में वेठो हुयां, अल्लाह ताला वटां दुआऊं घुरां पियो, अल्लाह मींहुं वसा, मींहुं वसा। राति जो अंधारो है, को पण इंसान उते मस्जिद में न आई। हिकिड़ो बहानो अचे थो, हिकिड़ो इंसान अचे थो, वो अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं सजदो करे थो, वो अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं हथ फैलाए थो, ए अल्लाह आऊं तोखे साम्हूं सॾ करे लाइ करे आयो आहियां, ए अल्लाह आऊं तोॾां मंगण आयो आहियां, ए अल्लाह माण्हू मींहं नमाज़ पढ़िया, मींहुं न वठो, ए अल्लाह माण्हू दुआऊं घुरिया, मींहुं न वठो, ए अल्लाह आऊं तो वटां मंगण आयो आहियां, तूं मींहुं वसा, ए अल्लाह आऊं तो वटां मंगण आयो आहियां, तूं मींहुं वसा। तू चए था आऊं अञा वेठो हुउसि मस्जिद में, अने मूं सोच वरसाद चालू थी वई है, उन ई टाणे उन माण्हू दुआ घुरे ते वरसाद चालू थी वई। चए मूंखे लॻो ई माण्हू केरु है, अंधारे में आऊं सुञणा जे केॾा जो है केरु है, आऊं उथियां उनखे सलाम कयां, उनखे हथ ॾियां, पहिरियों मांडई उहो जेको आहे मस्जिद मां ॿाहिरि निकिरी वियो, मूं हुनजो पीछो कयो, आऊं उन पुछिया वियुसि जे हिन माण्हू खे सुञणा जे आऊं केरु इंसान है, पर फरमायो उहो इंसान ईअं मूं वटां लिकी भॼी वियो जो उनजे चेहरे खे आऊं ॾिसी न सघियुसि। पुछा असांखे ख़बर पई जे फलाणी जॻह में जेको मूची रहंदो हो, जेको मूची जोड़ा सिबंदो हो, उहो हिन शहर खे छॾे, उन मुल्क खे छॾे राति केॾा रवानो थी वियो आहे। अल्लाह हिकिड़े जोड़े सिबे वारे जी दुआ खे सुणी लाहे थो, अल्लाह रब्बुल आलमीन मूची जी रड़ खे सुणी लाहे थो। अल्लाह ई नथो न्यारे जे मूं वटां जेको मंगे वारो आयो आहे केतिरो वॾो इंसान है, अल्लाह ई नथो न्यारे मूं वटां मंगे वारो जेको आयो आहे उहो केतिरो नंढो इंसान है। अल्लाह रब्बुल आलमीन ई न्यारे थो कि जेको इंसान मूं वटां मंगे लाइ करे आयो आहे उहो किन नियत से आयो है, किन सच्चाईअ से आयो है। इंसान जरा सच्चाईअ से अल्लाह रब्बुल आलमीन वटि अचे थो, अल्लाह रब्बुल आलमीन हीअं वसाए विझे थो। मुंहिंजा अज़ीज़ो, सच्चाई पैदा कयो। पाण मां जेकॾहिं कंहिं हिकिड़े इंसान वटि सच्चाई अची वञे, इंसान अची करे चए मुंहिंजा रब आऊं आहियां ख़ताकार, आऊं आहियां गुनहगार, मूं खां वॾो गुनहगार केरु न आहे। अल्लाह राति जो टाइम है, सॼी दुनिया मेठी निंद्र में जाए, तो खां सिवा मूं खां सिवा विच में ॿियो केरु पण न आहे। ए अल्लाह मिणी गुनाह मां हथ कढां थो, मिणी बदकारी बुराईअ मां हथ कढां थो, मिणी खोटे कमे मां हथ कढां थो, टोटल ने टोटल वस्तु अॼु छॾियां थो, अॼु ॾींहं खां पुठियां तोखे वाइदो है ऐं इंशाअल्लाह हिकिड़ो पण गुनाह कीअं न कंदोसि, आऊं तुंहिंजी नाफ़रमानी कीअं न कंदोसि। ए अल्लाह तोखे वसीलो ॾियां थो, मुंहिंजी तौबा खे क़बूल कर, मींहुं वसा, इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन हीअं वसाए विझंदो। पण पाण वटि उहा तौबा न आहे। पाण में कंहिं इंसान जे अंदरि उहो इरादो न आहे जेको इंसान खे गुनाह छॾाए। पाण मां सभु को इंसान ई सम्झे थो फलाणा मियाँ जहिड़ा पिंडई दुआऊं घुरंदा, ही हाजी साहब पिंडई दुआऊं घुरंदा, ही मौलाना पिंडई दुआऊं घुरंदा, मींहुं वसी पवंदो। न मुंहिंजा अज़ीज़ो, पाण मिणी जो फर्ज़ है न अल्लाह रब्बुल आलमीन के उहो इंसान वधारे पसंद है जेको वॾो गुनहगार वेन अल्लाह ताला वटि हली न अचे थो। उहो किसो पाण सो हूंदो जंहिं इंसान 99 खून कया, पोइ छैले बागे 100 खून कया, 100 खून करे हिकिड़े आलम वटि अचे थो, मूं 100 खून करे वेंदा आहियूं, मूंखे माफ़ी मिलंदी? हाँ, तोखे माफ़ी मिलंदी, पण हिन ॻोठ खे छॾे तो वेंदो रहो, ॿिए कंहिं ॻोठ खे वञ जिते नेक माण्हू रहे था त अल्लाह तुंहिंजी तौबा क़बूल करे। उहो इंसान रवानो थियो है, वाट में पुॻो, अल्लाह रब्बुल आलमीन उन मथे मौत हलाए छॾे, वाट में मरी वियो, अञा उन ॻोठ मथे न आई पुॻो, अञा को नेकी पण न आहे कंहिं, 100 खून करे न अचे पियो। हिकिड़ा मलाइका चवनि था दोज़ख वारा, उहो चवनि था असीं हिनखे दोज़ख में खणी वञो, इन 100 गुनाह कयईं, 100 खून कयईं। ॿिया मलाइका जन्नत वारा चवनि था, उहो चए असीं हिनखे जन्नत में खणी वञो, इन तौबा जो इरादो कयईं। अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़े 3 मलाइका खे हलाए थो, वञ फैसलो कर, अने फैसलो ई कर जे माप कयो जिन ॻोठ खे साम्हूं वियो पे तौबा करण, ई ॻोठ जेकॾहिं ओॾो वे त इनखे जन्नत में खणी वञो। जंहिं ॻोठ में न 100 खून कयईं उन ॻोठ खे जेकॾहिं ओॾो वे त दोज़ख में खणी वञो। उहो मलाइक अची करे फैसलो करे थो, उहो मलाइक चए थो असांखे फैसलो मंज़ूर है। मलाइक मां पियो जंहिं ॻोठ जे साम्हूं वियो पे तौबा करण, उहो ॻोठ लमो है त ओॾो है, हुनी हू ॻोठ मां पियो अल्लाह ताला त उहो है। 100 खून कंदल इंसान अञा नमाज़ न पढ़ियो,
अञा नीकियों ना ई कहीं, अञा उन ॻोठ ते ना ई पुॻो जहिड़ा तौबा करण वियो ते, अल्लाह ताला उन ज़मीन खे चई, जंहिं ज़मीन के साम्हूं हली वियो पे, जंहिं ॻोठ के साम्हूं तौबा करण वियो पे, ऐ मुंहिंजी ज़मीन तो टुकी थी पओ, ऐ मुंहिंजी ज़मीन तो ओॾी थी पओ, हिन इंसान खे जन्नत में पुॼाइणो आहे। ऐं उहो ॻोठ जंहिं ॻोठ में न 100 खून कहीं, तूं लमो थी वञ, तूं मिटी लमई थी वञ, ऐं ज़मीन तूं लमई न दूर थी वञ। अल्लाह उन ॻोठ खे दूर करे छॾे जंहिंमें 100 खून कयनि। अल्लाह उन ॻोठ खे ओॾो करे छॾे जंहिं ॻोठ के साम्हूं तौबा जो इरादो खणी वियो ते, अल्लाह ताला जा मलाइक माप कयई था, उहो ॻोठ ओॾो थी तो जंहिं ॻोठ के साम्हूं तौबा करण वियो पे। अल्लाह फरमाए इन इंसान खे जन्नत में खणी अचो। अल्लाह त उहो आहे, पाण मां कंहिं 100 खून ना ई कया, पाण अहिड़ा गुनहगार न आहियूं। पाण जेकॾहिं सचो इरादो करे लाहियूं, सची नियत करे लाहियूं, अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करे ला करे तैयार आहे। अल्लाह तो उहे जंहिं फरमायो इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह ताला जेको इंसान तौबा कयई था, इन इंसान खे अल्लाह रब्बुल आलमीन पसंद करे तो। अल्लाह रब्बुल आलमीन जेको हली करे अचे था, अल्लाह ताला उन इंसान से मोहब्बत करे तो। पाण मड़े गुनहगार आहियूं, पाण मड़े खताकार आहियूं, पाण मड़े सियाकार आहियूं, पाण में जा कोई ख़ासो न आहे, पर जॾहिं इंसान अल्लाह ताला वटि हली करे तौबा करे तो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान खे माफ़ करे छॾे तो। मुंहिंजा अज़ीज़ो, फ़ुज़ैल बिन अयाद रहमहुल्लाह का वॾा इमाम गुज़रिया आहिनि, पर उहो ईअं डायरेक्ट इमाम न हुआ, डायरेक्ट को नेक माण्हू न हुआ, वॾे में जा वॾो डाकू इंसान हो। को पण मुसाफ़िर मटंदो हो, उनखे लूटे लाहींदो हो, लूटारो हो, वॾो इंसान हो। पण हिकिड़ी राति वियो, मुसाफ़िर वाट में जा मटिया पे ॻोठ जा आड़ मथा, त उहो मुसाफ़िर पिंड में ॻाल्हि करे चए था, हिन ॻोठ में टिकजा न, हिते को फ़ुज़ैल रहे थो जेको वॾो डाकू आहे, माण्हू खां मड़े पैसा जटे वञे थो, उहो लूटेरो आहे, माण्हू खे लूटे वञे थो। इन जी ॻाल्हि सोए पे, इन जी ॻाल्हि सोए पे जे माण्हू मुंहिंजे नाले मथे केतिरो धिॼे था। उहो इंसान चए थो, आउं हली करे उन मुसाफ़िर वटि वियुसि, जे आई अॼु राति जो हिते छा हो, आंजो कोई नालो की न गिनंदो। तर चओ न, असीं कॾहिं की न टिकंदासीं, हिते ॻोठ में वॾो डाकू आहे फ़ुज़ैल, जेको माण्हू खे लूटी वञे थो। तर चऊं फ़ुज़ैल आउं पिंड आहियां, ॿियो कोई न आहे, आंजो नालो को की न गिनंदो। अॼु छा हो, मूं वटि मानी खयो, मानी खारायां थो। तर चऊं मानी खाराई, उन खे मूं रवाना कया, त हिकिड़े घर में जा क़ुर जी तिलावत जी आवाज़ थई पे, पंहिंजे घर में निहारियूं, ॻाइण वॼे पिया, कलाम वॼे पिया, इंसान खे क्या नसीहत मिले। चए हिकिड़े हंध मथां मटियोसि, महिमान खे रवाना कया, हिकिड़े घर में जा क़ुर जी तिलावत जी आवाज़ मुंहिंजे कने मथे पुॻी। उन में हिकिड़ी आयत हुई, अलम यानि लिल्लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। जेको माण्हू ईमान वारा आहिनि, उन लाइ करे अञा टाइम न आयो जे अल्लाह जो ज़िक्र सुणी करे भिॼी वञे। उहो माण्हू जंहिंजी दिलि में ईमान आहे, जॾहिं अल्लाह जो नालो सुणे त उन खे भिॼणो खपे। चए इहा आयत मुंहिंजे कने मथे पुॻी, मूं मस्जिद के साम्हूं दौड़ कढी, अल्लाह आउं ईमान वारो आहियां, ने हाणे उहो टाइम अची वियो जे आउं तोखां धिॼी वञा। ऐं अल्लाह अॼु खां पुछिया तोखां धिॼां थो मुंहिंजा रब, हाणे आउं नेक बणी वञा थो। गुनाह मां अहिड़ा हथ कढियूं, अहिड़ा हथ कढियूं ने अहिड़ा नेक बनिया जे अॼु पण दुनिया उन खे इमाम जे नाले सां यादि करे थी। उहो रुॻो डाकूअ में जा इमाम बनी विया। फ़ुज़ैल बिन अयाज़ जो नालो अचे त ज़बान में जा रहमहुल्लाह, अल्लाह रब्बुल आलमीन उन मथे रहम करे पंहिंजी ज़बान में अखर निकिरनि था। अहिड़ा कई वाक़िया तारीख़ में पिया आहिनि, जंहिंमें माण्हू जॾहिं तौबा कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन जा नेक बाना बनिया, अल्लाह उन खे माफ़ करे छॾे। मुंहिंजा अज़ीज़ो, ज़रूरत इन वस्तु जी आहे कि पाण पिंड पण तौबा कयूं, पाण पिंड पण इस्तिग़फ़ार कयूं। अल्लाह फरमाए वल्लज़ीन इज़ा फ़अलू फ़ाहिशतन औ ज़लमू अनफुसहुम ज़करुल्लाह फ़स्तग़फ़रू लिज़ुनूबिहिम। ई ओ माण्हू आहिनि ईमान वारा, जंहिं वटां को गुनाह थिए थो या पिंड जे नफ़्स मथे ज़ुल्म कयूं था, को भुल कयूं था, त अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि कयूं था, त अल्लाह खे यादि कयूं था, त अल्लाह ताला वटां गुनाह जी माफ़ी मंगे था। अल्लाह ताला खां सवाइ ॿियो केरु माफ़ कंदड़ आहे। जॾहिं अल्लाह ताला वटां माफ़ी मंगे था, गुनाह मंझा हथ कढे था, अल्लाह रब्बुल आलमीन इंसान खे माफ़ करे छॾे थो। मुंहिंजा अज़ीज़ो, ज़िंदगी जो कीअं भरोसो न आहे। पाण ईअं सम्झूं था अॼु न सवारे माफ़ी मंगी लाहियां, अॼु न सवारे माफ़ी मंगी लाहियां। मुंहिंजा अज़ीज़ो, ये शैतान जी चाल है। ये शैतान जेको पाण खे धोखे में रखे थो, जेको पाण से दगा करे थो, जे अञा जहिड़ो थियो हुने, अञा ढिघ टाइम पियो आहे। न, ज़िंदगी जो कीअं भरोसो न आहे। अॼु तौबा करे लाहियो,
अज माफ़ी मंगी लायो। जेको इंसान माफ़ी मंगे लाइंदो अल्लाह रब्बुल आलमीन उहे उन जा अगला पोइला मड़े गुनाह माफ़ करे छॾे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इदा अज़नबल अब्दु ज़ंबन नुक़ित फी क़ल्बिही नुक़्ततुन सौदा। हिकिड़ो इंसान जॾहिं गुनाह करे थो, जॾहिं इंसान गुनाह करे थो दिल मथे को कारो धॿो लॻी वञे थो। पोइ इंसान ॿियो गुनाह करे थो, दिल मथे ॿियो कारो टिको लॻी वञे थो। त्रै गुनाह कई दिल मथे त्रै दाग लॻी विया। जेतिरा गुनाह कंदो दिल मथे दाग लॻंदा पिया लॻंदा पिया लॻंदा पिया। पोइ जेकॾहिं इंसान तौबा करे लाहे थो, गुनाह मां हथ कढी लाहे थो, इस्तिग़फ़ार करे थो, माफ़ी मंगे थो, अल्लाह ताला उन इंसान जी दिल खे धोई ने साफ़ करे छॾे थो। अने जेकॾहिं को इंसान गुनाह वधारे करे थो, लगातार गुनाह करे थो त इंसान जी सॼी दिल किटजी वञे थी। पोइ अल्लाह फरमाए कल्ला बल रान अला क़ुलूबिहिम मा कानू यक्सिबून। ई इंसान जंहिं मथे को नसीहत असर न पई करे, ई इंसान जंहिं मथे को पण तकरीर असर न पई करे, जेको कंहिं पण ॻाल्हि मथे अमल करे ला करे तयार न आहे, तंहिंजो कारण ई आहे जिन एतिरा गुनाह कयो हुयो, एतिरा गुनाह कयो हुयो कि दिल सॼी किटजी वई आहे। दिल मथे को पण ॻाल्हि असर न पई करे। इन दिल के धोई ने साफ़ कयो। दिल में जा गुनाह जा इरादा कढी विझो। जेके पण गिलाऊं कयां, गीबतूं कयां, चुगलखोरियूं कयां, कूड़ कयां, मुनाफ़िक़ियूं कयां, मिणी वस्तुओं जे कारण दिल किटजी वई आहे। अने दिल के साफ़ करे ला करे पाणी न, दिल के साफ़ करे ला करे साबुन ने तेल न, बल्कि दिल के साफ़ करे ला करे जेको वस्तु है वो तौबा ने इस्तिग़फ़ार है। जेको पर इंसान अल्लाह ताला वटि तौबा ने इस्तिग़फ़ार करण अचींदो, अल्लाह ताला उन इंसान के माफ़ करे छॾींदो। पाण त केतिरा गुनहगार आहियूं। पंहिंजो त ओ नबी ने पैगंबर है जंहिंजा अगला पोइला मड़े गुनाह अल्लाह ताला माफ़ करे छॾे हुए। तंहिं हूंदे पण चवंदा हुआ ऐं ॾींहं ने राति में 100 मरतबा अल्लाह ताला वटां माफ़ी मंगा थो। हिकिड़े ॾींहं ने राति में आऊं 100 फिरा अल्लाह ताला वटां माफ़ी मंगा थो। अल्लाह तो मूंखे माफ़ कर, अल्लाह तो मूंखे माफ़ कर। ई ऊ नबी है जंहिंजा अगला पोइला मड़े गुनाह मांदे अल्लाह ताला माफ़ करे छॾे। तंहिं हूंदे 100 फिरा माफ़ी मंगणी। अने पाण उहो इंसान आहियूं जेको ॾींहं ने राति में 100 गुनाह कयूं था अने ज़िंदगीअ में हिकिड़े फिरा पण माफ़ी नथा मंगो। मुंहिंजा अज़ीज़ो माफ़ी मंगो। अल्लाह ताला अॻियां हथ फैलायो, अल्लाह खे सॾ कयो। उन खां सिवा पंहिंजी केॾा पण भवा न आहे, उन खां सिवा ॿियो को पण रस्तो न आहे। गुनाह पाण वटां थी विया आहिनि, पाण इंसान आहियूं भले थी विया, पर हाणे पाण खे ई करणो आहे कि सच्ची तौबा करणी है, इस्तिग़फ़ार करणो है। दुनिया कुरो करे थी न न्यारियो, बल्कि ई न्यारियो जो आऊं पिंड केतिरो गुनहगार आहियां। हिन गुनाह जो भार क़यामत जो ॾींहुं आऊं कीन खणी सघंदो। हिन गुनाह से आऊं अल्लाह ताला के मुंहुं कीन ॾेखारे सघंदो। जेकॾहिं तौबा करे विया, अल्लाह ताला वटां माफ़ी मंगी विया, अल्लाह ताला त उहो है जे इंसान तौबा करे तो, इस्तिग़फ़ार करे तो, अने उन ई टाणे इंसान जी रूह निकिरी वञे, अल्लाह ताला इन इंसान खे जन्नती बनाए छॾे थो। अल्लाह ताला नथो न्यारे इन बाने केतिरा मांद गुनाह कए हुए, केतिरियूं नाफ़रमानियूं कए हुए। न, जंहिं इंसान सच्ची तौबा कई, इस्तिग़फ़ार कयो, अल्लाह ताला उन इंसान जा मड़े गुनाह माफ़ करे छॾे थो। अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला मशहूर साहबी आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चए था तव्हांजो हथ मूंखे ॾियो, तव्हांजे हथ मथे हथ रखी करे आऊं इस्लाम क़बूल कयां। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ा पण को मुसलमान थियण अचींदो हो त उन जो हथ जेको हथ मथे रखी करे बैत ॾिनंदा हुआ, कलमो पढ़ाईंदा हुआ। ई साहबी आयो अमर बिन आस रज़ी अल्लाह ताला अन्हु, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चए तव्हांजो हथ मूंखे साम्हूं कयो, तव्हांजे हथ मथे हथ रखी करे आऊं कलमो पढ़ां। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हथ पिन जो साम्हूं कयो त उन जो हथ जेको पिन पाछो खेचे लाथे, अल्लाह जे नबी के हथ न ॾिने। त चए अमर तो पिंड मूंखे चए जे हथ ॾियो त आऊं कलमो पढ़ां। मूं जॾहिं हथ ॾिनो त तुंहिंजो हथ तो पांव को खेचे लाथे। फिर फरमायो ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं इस्लाम कबूल कयां, पर मुंहिंजी शर्त ई है जे मुंहिंजा जेको मांदला जेको गुनाह मड़े माफ़ थी वञे त आऊं इस्लाम कबूल कयां। फिर फरमाया अमर तोखे इहा ख़बर न आहे हिकिड़ो इंसान जॾहिं इस्लाम कबूल करे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन इंसान जा पुठला मड़े गुनाह माफ़ करे छॾे थो। ऐं अमर तोखे इहा ख़बर न आहे जेको इंसान हिजरत करे थो, अल्लाह अला करे मुल्क ने वतन खे छॾे थो, अल्लाह ताला उनजा पुठला मड़े गुनाह माफ़ करे छॾे थो। ऐं अमर तोखे इहा ख़बर न आहे जेको इंसान सच्ची तौबा करे थो,
अल्लाह रब्बुल आलमीन उनजा पोटला मड़े गुनाह माफ़ करे छड़े तो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल मुहाजिरु मन हजर मान अल्लाहु अन, मुहाजिर मारू उ है, हिजरत करे वारो मारू उ है जो उनी मिणी गुनाह मां हथ कढी लाए, उनी मिणी कमे मां हथ कढी लाए जंहिं जी अल्लाह रब्बुल आलमीन मनाई कयईं, जंहिं में अल्लाह नाराज़ थींदो हुए उन मिणी वस्तुअ में जा हथ कढी लाए। मुंहिंजा अज़ीज़ो ज़िंदगी जो कीअं भरोसो नाहे, दुनिया जूं नेमतूं मिले कि न मिले, पांखे जन्नत मिली वञे, उन घर में पां पुॼी वञो जेको अल्लाह ताला पाला करे तैयार कयईं। टेम्परेरी फ़ाइदो दुनिया में अॼु इहो सवार की न हूंदासीं, कई पाण वॾा ताक़त वारा, पाण वधारे बरूका, पाण वधारे फुटरा खासा भला इंसान दुनिया छॾे हलिया विया अने पाण पण हलिया वेंदासीं। दुनिया अॼु सवार की न हूंदी, दुनिया पुठियां दीन खे न विञायो, दुनिया पुठियां नीकीअ खे न विञायो, दुनिया पुठियां ज़िंदगी खे न विञायो अने उन जन्नत लाइ करे तयारी कयो जेको अल्लाह ताला पाला करे तैयार कयईं। पां जन्नत में हलो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार कयूं, पां उमर जा आड़ मथे वियो, अबू बकर से मुलाकात कयूं, पां सहाबा किराम के ॾिसो, नेके माण्हुनि से पां रिहाणी कयूं, उहा जन्नत पांखे मिले तंहिं करे पां अमल कयूं। अने दोज़ख जेको आहे उहो फिरौन जो ठिकाणो आहे, उहो कारून जो ठिकाणो आहे, अबू जहल जो ठिकाणो आहे, अबू लहब जो ठिकाणो आहे, जिते गुनहगार इंसान पूरल हूंदा, जंहिं जा खून वहंदो पियो, जंहिं जा पिरू वहंदी पई, जंहिंखे खाधे जी को वस्तु की न मिलंदी, उहो ख़तरनाक अज़ाब आहे। उन अज़ाब खां बचे ला करे जन्नत में वञी ला करे तौबा ने इस्तिग़फ़ार कयो, गुनाह जी माफ़ी मंगो कि मुंहिंजा रब मूं खां वॾो गुनहगार के न आहे, आउं गफ़लत में आहियां, आउं निंद्र में आहियां, आउं ईअं सम्झां थो हमेशह थियो हूंदो पर दुनिया में हमेशह टिके ला करे को आयो न आहे। अॼु आउं अञा सवारे हलियो वेंदो, मुंहिंजी ज़िंदगी जो को भरोसो न आहे। दुनिया नेकी करे कि न करे, ॿिया तौबा कयईं कि न कयईं, ॿिया माफ़ी मंगे कि न मंगे, पर मुंहिंजा रब आउं माफ़ी मंगां थो, आउं तौबा कयां थो, आउं नेक बना थो, आउं नमाज़ी बना थो। अल्लाह ताला से वाइदो कयो अने ये तौबा जेको है अल्लाह के सामने रखो, मुंहिंजा रब न्यार मूं तौबा करे लाथी है, मूं न्यार इस्तिग़फ़ार करे लाथो है, आउं नेक बनी वियो आहियां, अल्लाह ई तौबा तोखे सामने रखां थो। असां मथे रहमती बरकती नी वसा, अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे नी वसाईंदो, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे मुल्क खे आबाद कंदो। अचो अल्लाह खे ओॾा थियो, अल्लाह मांदई ओॾो है ऐं पिंड लमा थी विया आहियो, अल्लाह करीब है ऐं पिंड भॼी विया आहियो, ऐं अचो अल्लाह ताला वटि, अल्लाह खे राति में ॾींहं में सॾ करे थो, आए मूं वटां को माफ़ी मंगे वारो आउं उनखे माफ़ कयां, आए को मूं वटां मंगे वारो आउं उनखे ॾियां, आए को मूंखे सॾ करे वारो आउं उनजे सॾे खे सुणा। पर पां ऊ वयूं, अल्लाह पांखे ओड़ो करे थो, पां अल्लाह खां लमा थियूं था, अल्लाह पांखे सॾ करे थो, पां अल्लाह खे छॾे भॼी वञूं था। मुंहिंजा असीं केॾा वेंदासीं, ने त मौत अचींदो न त अल्लाह वटि पाछा वरी वेंदासीं, पां वटि कोई रस्तो न आहे, अल्लाह जी मोड़ो वेलो मुंहुं ॾेखारिणो आहे, पां अल्लाह वटि मरी वञो, तंहिंखां मांदे जीअरा थी करे पां अल्लाह ताला वटि अचूं, ज़िंदगीअ में अल्लाह ताला वटि अचूं, मरण खां पुठियां मिणी के अल्लाह ताला वटि वञिणो आहे। एतिरे सची तौबा ने इस्तिग़फ़ार कयो। अल्लाह ताला खां दुआ है, ए अल्लाह जेकी पण ॻाल्हि कुरान हदीस मुताबिक सुनियो हुई असां मिणी की मिली जुली करे अमल कई तौफ़ीक़ अता फरमा। ए अल्लाह असीं गुनहगार आहियूं, खताकार नसियाकार आहियूं, ए अल्लाह तू गफ़ूर आहीं, तू रहीम आहीं, तू रहमान आहीं, तू माफ़ कंदड़ आहीं। ए अल्लाह असां मिणी गुनहगार खे तू माफ़ फरमा। ए अल्लाह असांजा सगीरा कबीरा जेके पण नंढा वॾा गुनाह आहिनि अल्लाह तू माफ़ फरमा। ए अल्लाह असांजे गुनाह के साम्हूं न बल्कि पंहिंजी रहमत के साम्हूं निहारे करे असां मथे रहमती बरकती नी वसा। ए अल्लाह हाणे असांखे तो वधारे न आज़मा, ए अल्लाह हाणे असां में सब्र न आहे, असां में आज़माइश सहण जी ताक़त न आहे। ए अल्लाह तू असां मथे महिरबान थी, ए अल्लाह तू असां मथे बाज कर, ए अल्लाह तू असां मथे रहम कर। ए अल्लाह असांजे माल मथे, असांजे बेज़बान जानवर मथे तू रहम फरमा। ए अल्लाह असां मथे रहमती बरकती नी वसा। ए अल्लाह ॾुकार जो कोड़ा डूंगर असां मथे लाहे छॾ, ए अल्लाह ॾुख तू असां मथे लाहे दूर फरमा। ए अल्लाह असांजे गुनाह खे तू माफ़ फरमा। ए अल्लाह असांजे मुल्क के तू सावक अता फरमा। ए अल्लाह असांजे मुल्क के तू आबाद फरमा। ए अल्लाह जैसे असांखे जियारी इस्लाम मथे जियाद खात्मो फरमाई त ला इलाहा इल्लल्लाह मथे असांखे खात्मो फरमा। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना।
من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. ما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى ولا أكبر والله يعلم ما تصنعون.